अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी अदब जी दुनिया में भली कार। दोस्तों, अॼु असां शामिल कयूं था किताब द पावर ऑफ पॉजिटिव थिंकिंग जो सिंधी में ख़ुलासो। हिन जो लेखक आहे डॉक्टर नॉर्मन विंस्टन। हिन किताब जो मरकज़ी ख़्यालु इहो आहे त जीअं तव्हां सोचो था तीअं ई तव्हांजी ज़िंदगी ठहे थी। डॉक्टर नॉर्मन विंस्टन मुताबिक़ त जेकॾहिं इंसान पंहिंजूं मनफ़ी सोचूं ख़तमु करे मुस्बत सोच, ईमान, दुआ ऐं जज़्बे सां ज़िंदगी गुज़ारे त हू वॾे खां वॾी नाकामी खे बि कामयाबी में तब्दील करे सघे थो। हिन किताब में लेखक हिकु परेशान ऐं मुंझारे जो शिकार थियल इंसान लाइ मुख़्तलिफ़ बाबनि में बहितरीन तजवीज़ूं ॾिनियूं आहिनि। जीअं लेखक हिन किताब जे पहिरें बाब में पाण ते यकीन रखण बाबति सम्झाए थो। डॉक्टर पेयल ॿुधाए थो त केतिरा ई माण्हू सिर्फ़ उन ई करे नाकाम थियनि था छाकाणि त हू पाण खे क़ाबिल नथा सम्झनि। हिन मुताबिक़ ख़ुदि एतमादी यकीन सां गॾु वधंदी आहे। हिन किताब में लेखक हिकु मिसाल ॾींदे सम्झाए थो त हिकु नौजवान हिन वटि आयो जेको पढ़ाईअ में कमज़ोर हुअण सबबि डॉक्टर थियण जो ख़्वाबु छॾण वारो हो। डॉक्टर पेयल खेसि 10 ॾींहंनि ताईं रोज़ानो ही जुमिलो पढ़ण लाइ चयो, मूं में ख़ुदा जी मदद सां हर कमु करण जी सघ आहे। हफ़्ते अंदरि संदसि सोच तब्दील थी ऐं हू न सिर्फ़ पढ़ाई में सुठो थियो पर तिबी तालीम मुकमिल करे डॉक्टर बणियो। त दोस्तों, लेखक मुताबिक़ ख़ुदि एतमादी बग़ैर इंसान पाण खे नंढो सम्झे थो, पर जॾहिं अव्हां पाण ते यकीन रखंदा त दुनिया अव्हां ते यकीन रखंदी। लेखक ॿिए बाब में ख़ौफ़ खे ख़तमु करण बाबति ॿुधाए थो त ख़ौफ़ इंसान जे अॻिते वधण में वॾी रुकावट आहे। डॉक्टर विंस्टन ॿुधाए थो त घणा माण्हू ख़ौफ़ सबबि मौक़िया विञाइनि था। ख़ौफ़ जी उबतड़ दुआ, एतमाद ऐं हौसलो रखणु घुरिजे। ऐं हू मिसाल ॾींदे सम्झाए थो त हिकु कारोबारी माण्हू मुस्तक़िल डप में रहंदो हो त खेसि संदसि कंपनी बंदि थी वेंदी। डॉक्टर विंस्टन पेयल खेसि तलक़ीन कई त रोज़ानो हू दुआ करे ही लफ़्ज़ वरजाए त ख़ुदा मुंहिंजो मुहाफ़िज़ आहे, मां कंहिंखां न डिॼंदुसि। हफ़्तनि अंदरि हिन जो डपु ख़तमु थियो ऐं हिन पंहिंजे कारोबार में नवां फ़ैसिला करणु शुरू कया जिन सां हिन खे फ़ाइदो थियो। ख़ौफ़ खे तबाह कंदड़ सोच सां न, पर ईमान ऐं हौसले सां शिकस्त ॾेई सघिजे थी। लेखक हिकु ॿिए बाब में दिलि जो सुकून हासिलु करण लाइ ॿुधाए थो त मसरूफ़ ज़िंदगी, ज़हनी दबाव, परेशानियुनि सबबि माण्हू बेचैन रहे थो। उन लाइ हू रूहानी हल तजवीज़ करे थो। हिन मुताबिक़ दुआ, मुराक़बो, ख़ामोश लम्हनि सां पाण सां लाॻापो वधाइणु वग़ैरह हिकु अहम ऐं मुस्बत अमल आहिनि। मिसाल तौरु हिकु वापारी जंहिंखे हमेशह बेचैनी, कावड़ ऐं परेशानी रहंदी हुई, डॉक्टर विंस्टन लेखक जेको आहे उन खेसि चयो त हू ॾींहं में 15 मिंट ख़ुदा सां ख़ामोश गुफ़्तगू करे। हिकु महीने बाद हू वापारी जो मिज़ाज तब्दील थी वियो ऐं हू ज़हनी तौरु सुकून सां ज़िंदगी गुज़ारण लॻो। सो दोस्तों, सुकून जेको आहे उहो ॿाहिरि न बल्कि अंदर जी ख़ामोशीअ मां मिले थो। हिकु ॿिए बाब में जेको मुस्बत रवैयो यानी पॉज़िटिव एटीट्यूड आहे, उन बाबति लेखक ॿुधाए थो त मुस्बत रवैयो कंहिं बि मुश्किल खे मौक़ियो बणाए सघे थो। किताब जो ही हिसो सेखारे थो त हर हाल में उमेद रखण सां ई तब्दीली अचे थी। मिसाल तौरु हिकु उस्ताद जेको नंढनि ॿारनि खे पढ़ाईंदो हो पर हमेशह शागिर्दनि जे ख़राब रवैयनि खां मायूस रहंदो हो, लेखक खेसि चयो त शागिर्दनि लाइ उमेद भरियो रवैयो अख़्तियार करे। उस्ताद हिन मशवरे ते अमल कयो ऐं हिकु महीने अंदरि शागिर्दनि जो रवैयो बि तब्दील थी वियो। त लेखक हिन बाब में इहो सबक़ु ॾिए थो त जीअं तव्हां ॿियनि सां रवैयो रखंदा तीअं ई अव्हां खे मोट मिले थी। हिकु ॿिए बाब में जंहिंजो नालो तवानाई जो सरचश्मो आहे, उन में लेखक ॿुधाए थो त मनफ़ी सोच जिस्म खे बि कमज़ोर करे थी, जॾहिं त मुस्बत सोच, एतमाद, जज़्बो ऐं रूहानी उत्साह जिस्मानी ऐं ज़हनी तवानाई पैदा कनि था। हुन मुताबिक़ हिकु मिसाल हू ॾिए थो, हिकु ऑफिस वर्कर हर शाम थकिजी पवण जी शिकायत कंदो हो। हुनखे डॉक्टर विंस्टन पेयल सम्झायो त तव्हांजो ज़हन तव्हांजे जिस्म खे थकाए रहियो आहे, तव्हांजो कमु न। हफ़्तनि अंदरि जॾहिं हुन ज़हन जो रवैयो तब्दील कयो त तवानाई वापसि अची वई। सो मुस्बत ज़हन जिस्म खे बि सघारो बणाए सघे थो।
दोस्तों हिकु ॿिए चैप्टर दुआ जी ताक़त में लेखक ॿुधाए थो त दुआ सिर्फ़ मज़हबी अमल न आहे पर नफ़्सियाती दवा बि आहे। दुआ सां दिलि जो बोझ बि हल्को थिए थो, ज़हनी दबाव घटिजे थो ऐं अंदरि में सुकून अची वञे थो। हू मिसाल ॾींदे ॿुधाए थो त हिकु औरत जेका डिप्रेशन जो शिकार हुई, उनखे लेखक तलखीन कई त रोज़ानो सुबुह ऐं राति 10 मिंटनि ताईं दुआ करे ऐं कुझु हफ़्तनि अंदरि संदसि नफ़्सियाती हालत बहितर थी वई। सो दुआ इंसान जे अंदरि जे वॻोड़ खे ख़तमु करे थी। उनखां अलावा हिकु ॿिए चैप्टर में जंहिंजो नालो मक़सद सां ज़िंदगी आहे, उन में लेखक ॿुधाए थो त ज़िंदगी बग़ैर मक़सद जे उदास ऐं बेहरू थींदी आहे। जेकॾहिं माण्हू वटि वाज़े मक़सदु हुजे त हू हर मुश्किल खे पार करे सघे थो। मिसाल तौरु हिकु नौजवान जेको नौकिरी बि करे रहियो हो ऐं पढ़ाई बि मुसलसिल थकिजी पियो, उनखे लेखक पंहिंजो मक़सदु यादि ॾियारियो ऐं उनखे चयो त तव्हां पंहिंजे ख़ानदान लाइ रोशन मुस्तक़बिल चाहियो था। उन सोच सां संदसि जज़्बो ॿीहर बहाल थियो। सो मक़सदु इंसान खे राह ॾेखारे थो, ताक़त ॾिए थो ऐं वक़्त खे क़ीमती बणाए थो। ऐं दोस्तो हिकु ॿिए चैप्टर जंहिंजो नालो आहे मसइलनि खे मौक़नि में तब्दील करणु, उन में लेखक सेखारे थो त मुश्किलातूं असल में सेखारण जा मौक़ा आहिनि। हर मसइलो हिकु मौक़ो थी सघे थो जेकॾहिं ॾिसण जो अंदाज़ बदिलिजे। मिसाल तौरु हिकु माण्हुनि जो कारखानो बंदि थी वियो, हू नाउमीद थियण बदिरां साॻे शोबे में नंढी सतह खां नई शुरूआति कई। साल बाद हुनजो कारोबार ॿीहर उभरी आयो। सो तब्दील थींदड़ हालतूं तकलीफ़ ॾियनि थियूं, पर उहे अॻिते वधण ऐं वाधारे लाइ ज़रूरी आहिनि। सो दोस्तो हिन बहितरीन किताब द पावर ऑफ पॉजिटिव थिंकिंग यानी मुस्बत सोच जी ताक़त हिकु बहितरीन किताब आहे, जंहिंमां काफ़ी ज़िंदगी खे बदिलाईंदड़ नुक़्ता ऐं अहम सबक़ मिलनि था, जिन में मुस्बत सोच ज़िंदगी बदिलाए थी ऐं ईमान ऐं दुआ अंदरूनी ताक़त जो सरचश्मो आहिनि। उनखां अलावा हीअ किताब जो अहम जेको नुक़्तो आहे उहो आहे पाण ते यकीन रखण सां सभु कुझु मुमकिन आहे ऐं मुश्किलातूं बि तब्दीलीअ जो रस्तो थी सघनि थियूं। उनखां अलावा हीअ किताब जेके माण्हू मायूस आहिनि, जिन जी सोच नेगेटिव थी वई आहे, उन्हनि लाइ बि हिकु रोशन किरणो आहे। ऐं लेखक सम्झाए थो त मायूस थियण बदिरां हू हर सुबुह खे हिकु नई उमेद, जज़्बे ऐं हिकु नए वलवले सां शुरूआति कनि त हुननि जी यकीननि सोच ऐं ज़िंदगी बदिलिजी सघे थी।